हिन सेशन जो बुनियादी मक़सदु हिकु सवाल खे सम्झणु आहे त जेको ॿोॾूं अचनि थियूं उन में जेके तबाहियूं अचनि थियूं इहो मौसमियाती तब्दीली या गैर रवायती बारिशूं उन जे करे थियूं थियनि या इन में इंजीनियरिंग जूं रथाबंदियूं असां माण्हुनि जो कुझु रवैयो ऐं असांजे दरियाई निज़ामनि में तब्दीलियूं असांजे नालनि में ऐं शहरी तोसी में शहरी प्लानिंग में उन जो किरदारु मस्बत आहे। मुंहिंजो पहिरियों जेको तारुफ़ी सुवालु हूंदो उहो साईं नसीर मेमण साहिब खां हूंदो। साईं असां 2010 ऐं 2022 जूं ॿोॾूं जॾहिं ॾिसूं था त उन्हनि जी जेके तबाहियूं आहियूं छा इहे असां चऊं त इहे मौसम जी तब्दीलियुनि जे करे या गैरमामूल बारिश जे करे थी या इन में असां जूं जेके रथाबंदियूं आहिनि या इंजीनियरिंग जो फेल्यूअर पेश हुयो। ज़मीन ते जेके आफ़तूं आहिनि इहे ज़मीन मां पैदा थियूं आहिनि या आसमान मां पैदा थियूं आहिनि। हीअ जेके आसमान मां मींहं रही ऐं ॿोॾूं आणनि था, बिलीव करियो मां कॾहिं आसमान जे आफ़तुनि लाइ आसमान वारे खे न ज़मीन वारनि खे ई ज़िम्मेवार सम्झां थो। ऐं उन जे पुठियां हिकिड़ी रीज़निंग आहे। पाणी मींहुं वसंदो आहे, मींहुं आसमान मां वसंदो आहे, उनखे ॿोॾ में ज़मीन वारा तब्दील कंदा। 2022 2025 इन ॿिनि ॿोॾुनि खे मां ॾाढो क्लोज़ली ऑब्ज़र्व कयो आहे ऐं मां उन रेस्पॉन्स जे कुझु इम्पॉर्टेंट इदारनि जे थ्रू इन्वॉल्व हुयुसि। 2-3 फैक्टर तव्हांखे ॿिन्ही में कॉमन मिलंदा। हिकिड़ो इंक्रोचमेंट्स वाटरवेज़ जूं, इहे सिंध में बि कॉमन हुयूं, इहे पंजाब में बि कॉमन। ॿियो पंजाब ऐं कश्मीर जे केस में, गिलगित जे केस में मैसिव डिफॉरेस्टेशन जेका थी आहे ऐं इहो फॉरेस्ट जेके असां वटि ॿेला नी अहिड़ा ॿेला न आहिनि। तव्हां मां जेके बि दोस्त उतरंदड़ इलाइक़नि में विया हूंदा, जेके उन्हनि ॿेला उते ॾिठा आहिनि, उहे वाक़ई ॿेला आहिनि। असां वटि शायदि उहे ॿेला असांजे होश संभालण खां अॻु में ई साफ़ थी चुका हुआ। उन्हनि सभिनी जे कटिजण जो नतीजो इहो थियो आहे त पाणी जेको जबलनि ग्लेशियर्स तां थोरो बीही होरियां हेठि लहंदो, उहो हाणे हिकिड़ा गशिंग फ्लोज़ क्रिएट थो। उन गशिंग फ्लोज़ जे नतीजे में उहो पाणी साॻे ई मिक़दार जो पाणी हाणे डिज़ास्टर में कन्वर्ट थो। ऐं थर्ड ऐं जेको फंडामेंटल इशू आहे, उहो एक्चुअली थर्ड कोन्हे, उहो फर्स्ट आहे मुंहिंजे नज़र में। उहो आहे असांजी ही अनब्राइडल्ड पॉपुलेशन ग्रोथ। ही जेको हाणोको पाकिस्तान, प्रेज़ेंट डे पाकिस्तान आहे, इहो 47 में सिर्फ़ु 3 करोड़ आबादी हुई, 3.25 करोड़ आबादी। नाउ इट इज़ मोर देन 25 करोड़, 250 मिलियन थी विया। इमेजिन करियो त इहा सॼी जेका एक्स्ट्राऑर्डिनरी पॉपुलेशन ग्रोथ आहे, इन्हनि सभिनी माण्हुनि खे किथे पेर रखण जी जाइ, किथे अजो झुगो खपे, उहो किथे ठाहींदा। लैंड हैज़ गॉन बियॉन्ड द रीच ऑफ एनीबडीज़ परचेज। ही त शहरनि में छा हाणे ॿाहिराणियुनि में ज़मीन नथी ख़रीद थी सघे, एॾी महांगी थी वई। तो थिए छा थो त इहे सभु माण्हू जेके गिलगित में ख़ासि तौर ते इहा जेके स्टडीज़ थियूं उहे ॿुधाए थियूं त उहे वाटरवेज़ जे अलांग उहे जेके माण्हू आहिनि जिन वटि ज़मीन न हुई, उन्हनि उते नयूं वसंदियूं, नवां घर अची ठाहिया। एग्ज़ैक्टली इहो कमु बुनेर में थियो। तव्हांखे यादि हूंदो लास्ट ईयर बुनेर में विदिन फ्यू आवर्स जेके गशिंग फ्लोज़ आया, 300 माण्हू मरी विया हुआ। इहा सॼी जेका मैसिव इंक्रोचमेंट आहे, सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो, तव्हांजी लियारी ऐं मली रिवर जी इंक्रोचमेंट छा जी आहे? स्लम्स। हीअ जेका सॼो ह्यूमन पॉपुलेशन जो एक्सप्लोजन आहे, उन जे नतीजे में जेतिरियूं बि पाणीअ जूं कुदरती गुज़रगाहूं, उहे हाणे गुज़रगाहूं ब्लॉक थियल आहिनि। सो असां पाणीअ खे रस्तो नथा ॾियूं, पोइ हिकिड़ी स्टेज अचे थी जंहिंमें पाणी असांखे रस्तो नथो ॾिए। दरियानि जे विच में वसंदियूं क़ाइमु थियनि, जेके सीनियर माण्हू साईं वारनि जो तजुर्बो वधीक हूंदो, दरियानि सां ॿोॾुनि सां माण्हू गॾु रहंदा। इहो हिकिड़ो आर्ट हुयो जेको हुननि ओवर सेंचुरीज़ एक्वायर कयो, हाउ टू लिव विथ नेचर, हाउ टू लिव विथ फ्लड्स, हाउ टू लिव विथ रिवर्स। टिपिकली इहे माण्हू आप कलाणी जी माने ही जेके प्रेज़ेंट डेज़ आहिनि, इन में नॉर्मली माण्हू पंहिंजा उहे झूपड़ा डिसमेंटल करे, 2 ढगियूं हूंदियूं, को हिकु अधु खटोलो हूंदो, खणी मथे बंध ते चढ़ी वेंदा। इट वॉज वेरी नॉर्मल।
उन लाइ का नोटिफिकेशन कोन निकिरंदो, का इवेक्यूएशन ऑर्डर कोन निकिरंदा, के अर्ली वार्निंग्स कोन ईंदियूं, के अलार्म बेल्स कोन रिंग थींदा, कुझु बि न थींदो, कॾहिं DCA खे बि न वञिणो पवंदो. पीपल वुड वॉलंटियरली मूव इट विद देयर लाइफ द वे दे लिव्ड विथ रिवर्स. ऐं उहो सॼो पैटर्न छो ख़राबु थियो, इहे ॿेला साफ़ करे ढंढुनि जे दरियाहनि जे अंदरि हज़ारे एकड़नि ते हाणे एग्रीकल्चर थी, ज़मींदारा बंद ॿधनि था, उन जे नतीजे में सॼी रिवर रिजीम डिस्टर्ब थियल आहे. त उहो जॾहिं पाणीअ जो वहिकिरो पंहिंजी जाइ क्लेम करणु अचे थो ऐं उहे वसंतियूं जॾहिं ॿुॾनि थियूं, उहे ज़मींदारा बंद जॾहिं टुटनि था, त मुतालबा थियनि था त ही माण्हू वीचारनि ॿोॾि अची वई, ॿोॾि जे करे माण्हू दरबदर थिया. मूंखे ॿुधायो, तव्हां जेकर सुपर हाईवे ते कुर्सी रखी चांहि पीए अख़बार पढ़णु वेही रहंदो ऐं का गाॾी अची हिट करे त इहो तव्हांजो ॾोह आहे या गाॾीअ जो ॾोह आहे या तव्हांजो ॾोह आहे? इहो ई कमु दरियाहनि सां थियो आहे. त दरियाहनि जे विच में असां उहे वसंदियूं ठाहियूं, दरियाहनि जा पाणीअ जा असां लंघ बंदि कया, ऐं पोइ जॾहिं उहा उथल खाई दरिया मोटे थो त पोइ असां चऊं था त घोड़ाड़े ज़ुल्म थी वियो, माण्हू ॿुॾी विया, ग़रीब माण्हू माल मता केॾांहुं वञनि, इन्हनि खे मुआवज़ा ॾियो. इट्स ऑल राइट, ह्यूमन इशू आहे, असां सभिनी खे फील थिए थो, पर फंडामेंटली वाटरवेज़ पाणीअ जा आहिनि, दरियाहनि जा लंघ पाणीअ जा आहिनि, वाटरवेज़ जेतिरा बि नेचुरल आहिनि इहे पाणीअ जा लंघ आहिनि. इन्हनि खे बंदि करण जी ह्यूमन कास्ट आहे. ऐं जेकर तव्हां उन जी बैलेंस शीट कढंदो त वी एज़ अ ह्यूमन बींग्स आर इन द नेट लॉस, छो त असां जेका नेचर सां टेम्परिंग कई आहे उन जी कास्ट भरियूं था, ऐं पोइ असां आराम सां इहो इल्ज़ाम आसमान वारे ते मुंतक़िल करे छॾियो. साईं, ज़रात ते ॿोॾि जा गहरा ऐं डिघा असर रहनि था, ऐं ज़रात जो जेको असांजो पेशो आहे ऐं ज़रात जो सां जेका जुड़ियल मईशियत आहे, उन ते ॿोॾि जा कहिड़ा असर पवनि था. असांजा आबादगार ॿाहिरि हारी ऐं ॻोठाणियूं आबादियूं ॿोॾि मां केतिरो मुतासिर थियनि थियूं, ऐं उहे जेके ॻोठाणियूं आबादियूं आहिनि उहे केतिरी ज़िम्मेवार आहिनि इन्हनि ॿोॾियुनि जी सूरत में. जीअं साईं नसीर साहिबु थोरी असांखे जेका आहे हिंट ॾिनी, हिकिड़ी टिप्स ॾिनी त फ्लड प्लेन जे एरिया में जेकॾहिं ज़मीनूं असांजूं आबाद थियनि थियूं या कचे जे एरिया में असां ज़मीनूं आबाद कयूं था, त सभिनी खां पहिरों ॿोॾि जी सूरत में उहे ॿुॾनि थियूं. त इन्हनि साईं कुझु सवालनि ते थोरो तव्हां तजियो कजो. जॾहिं मौसमी तब्दीली खां ई फोकस करे पोइ ज़राइत ते अचां थो, त मौसमी तब्दीली जे हवाले सां हाणे उहो सिर्फ़ु माहौलियाती असला न रहियो आहे, इख़्तिलाफ़ न रहियो आहे. हाणे उहो इंसान जी बका सां जुड़ियल, इंसान जी बका, असांजी मुआशियत, असांजी ज़राइत, असांजी समाजियात, असांजी सकाफ़त ऐं ग्लोबल पीस सां वाॻियल आहे. नसीर साहिबु जेका ॻाल्हि कई, फितरत कॾहिं बि नामहिरबान न हूंदी आहे, फितरत महिरबान हूंदी आहे. फितरत जा पंहिंजा कानून आहिनि, पर जेकॾहिं फितरत जे कानून सां असां हथ चुरांद कंदासीं त फितरत पंहिंजो बदिलो वठंदी, ऐं उहो बदिलो ॿोॾनि जी सूरत में, उहो बदिलो तूफ़ाननि जी सूरत में, उहो बदिलो गर्मी जी सूरत में, उहो बदिलो ज़मीन जी समुंड गरम थी ऐं प्लस जेको सो सी इंट्रोजन समुंड जेको ज़मीन पाए थो उन जी सूरत में, ऐं ॿियूं माहौलियातियूं जेके तब्दीलियूं अथनि उन सूरत में उहो असां महसूसु करियूं था. मौसमी तब्दीली जो असरु न सिर्फ़ु ज़राइत, पर उनजो असरु इंसान ज़ात ऐं इंसान ज़ात जो जेको सां गॾु जेका बायोडाइवर्सिटी आहे, गूनागून जीवत आहे, जेके लिविंग ऑर्गेनिज़म रहनि था सॼी हिकिड़े इकोलॉजी में, जंहिंमें जीत जड़िया फाना फ्लोरा ऐं प्लस जेके जानदार जेके बि आहिनि उन्हनि ते बि पवे थो. ऐं गॾोगॾु इंसान जो जेको रोज़गारु आहे, मेन सोर्स ऑफ लाइवलीहुड, जेको असां पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं था त एग्रीकल्चर इज़ इकनॉमिक इंजन ऑफ पाकिस्तान, ऐं सिंध जी जॾहिं ॻाल्हि करियूं था त असांजो मेन सोर्स ऑफ लाइवलीहुड जेको रोज़गार जो आहे उहो ज़राइत सां आहे, ऐं ॿिए नंबर जेको सोर्स आहे उहो चौपायो माल आहे. ज़राइत ते जेकॾहिं पाण ईंदासीं त ज़राइत सिर्फ़ु फ़सलनि जो नालो न आहे, जंहिंमें अनाज वारा फ़सल हुजनि या तेली ॿिज वारा फ़सल हुजनि या फाडर हुजे, गाह हुजे या चारो हुजे या जेके से भाॼियूं हुजनि या मेवा हुजनि, पर ज़राइत चौपाए माल सां बि वाॻियल आहे, ज़राइत कुकड़ियुनि सां बि वाॻियल आहे, ज़राइत फिशरीज़ माहीगिरी सां वाॻियल आहे.
हाणे पाणींदासीं ज़रायत ते जेका तव्हां ॻाल्हि कई आहे। ज़रायत जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त कहिड़ियुनि मेन शयुनि जी ज़रूरत आहे ज़रायत में। हिकिड़ो त पहिरीं त तव्हांखे ज़मीन खपे, लैंड हुजे, उन खां पोइ तव्हां वटि पाणी हुजे, उन खां पोइ जेकॾहिं ॿोॾूं अचनि थियूं त उन जो वरी पाणी जो नेकाल या ड्रेनेज हुजे, उन खां पोइ वरी तव्हां वटि सुठी मौसम हुजे ऐं उन खां पोइ सुठो ॿिज हुजे, उन खां पोइ वरी मेन पावर इंसानी वसीला हुजनि, उन खां पोइ टेक्नोलॉजी हुजे ऐं उन खां पोइ जेको आख़िरी अठूं जेको फैक्टर आहे उहो आहे त वैल्यू एडिशन, सप्लाई चेन मैनेजमेंट ऐं मार्केटिंग सिस्टम। जेकॾहिं कंहिं बि हिकिड़े इंडिकेटर्स या फैक्टर जो फेल्योर आहे त पोइ तव्हांजी ज़रायत जेका सा उहा मुतासिर थिए थी। हाणे ज़रायत में तव्हां ॾिठो त जॾहिं बरसातूं अचनि थियूं, ॿोॾूं पवनि थियूं, असांजी ज़मीन मुतासिर थिए थी, पाणी घणो बीहे थो। ऐं सिंध जी जेको पाण ॾिसंदासीं एग्रो इकोलॉजिकल ज़ोन्स जे हवाले सां त सिंध ॿियनि सूबनि खां मुख़्तलिफ़ आहे। तव्हांखे कोस्ट लाइन बि मिलंदो, तव्हांखे सिंध जो एरड बि मिलंदो जंहिंमें थर आहे, अछड़ो थर आहे, नारा आहे, कोस्तान आहे, काछो आहे, वरी हिकिड़ी प्लेनलैंड बि मिलंदी। त हर जेका ज़ोन आहे उन जा पंहिंजा जेके से माना जेके से रम्ज़ आहिनि ऐं उन जा पंहिंजा रंग आहिनि। कोस्टल जो पंहिंजो रंग आहे, प्लेनलैंड जो पंहिंजो रंग आहे, प्लस जेका सा जेका असांजी जेका एरड ज़ोन आहे, जेका बारानी इलाइक़ो आहे। हाणे असां वटि जेका ज़रायत जे हवाले सां तव्हां ॾिठो त जेकॾहिं पाणी घणो अचे थो त असां वटि फसल ॿुॾी था वञनि। तव्हां ॻाल्हि कई 2010, 2011 ऐं 2022 जूं जेके ॿोॾूं आयूं उन में 60 खां 80% 22 वारी ॿोॾ में असांजा जेके फसल तबाह थी विया, स्टैंडिंग क्रॉप बीठल फसल तबाह थी वियो। उन खां पोइ 33 मिलियन जेके माण्हू जेके आहिनि उहे तव्हांजा जेका बेघर थिया। 1700 जेके एनिमल जेको सेकेंड सोर्स ऑफ लाइवलीहुड उहो मुतासिर थियो। 1795 माण्हू जेके तव्हांजा उहे मौत जे वर चढ़ी विया। ऐं अहिड़े नमूने तव्हां ॾिठो त असांखे जेका रिपोर्टूं आयूं आहिनि वर्ल्ड बैंक जूं त तक़रीबन 30 अरब डॉलर साईं 30 अरब डॉलर जे लॻभॻि मुआशी नुक़सानु थियो सिंध खे। ऐं सिंध उन में लोअर राइपरेन जे करे वधि खां वधि मुतासिर थिए थी। छो जो जॾहिं सिंध जूं साईं जेका नसीर साहिबु ॻाल्हि कई त दरियाई वहिकरा जेके सिंध जा जेके हुआ उहो हिकिड़ो ई वहिकरो न हो हिन दरिया जो, हाकिड़ो दरिया हो जेको कोरी क्रिक में पवंदो हो ऐं उन खां पोइ पुराण दरिया हो, सुहिणी दरिया हो, पटेल दरिया हो। सिंध में जेके पाणी जा वहिकरा हुआ इहे 17 खारियूं जेके असीं छाड़ू चऊं या क्रीक्स चऊं, कोरी क्रीक खां वठी शाह समंदो ऐं आख़िर में वञी हजामड़े खां वठी खुॾी ऐं प्लस जेको सो सीर क्रीक ऐं अॻियां जेको सो गिदरी क्रीक ताईं जेको सो पाणी उन में पवंदो, गारे खां गिदरी क्रीक अॻियां गिदरी क्रीक। त इहे जेके पाणी जा वहिकरा अॼु बि जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे, हाणे ज़रायत मुतासिर थिए थी। तव्हां वटि पाणी जा वहिकरा जेकॾहिं सही न हूंदा, तव्हांजो ड्रेन न हूंदो, तव्हांजी ज़रायत मुतासिर थिए थी। ऐं उन में तव्हां ॾिठो त तमामु घणी असांजी जेका ज़मीन ऐं फसल ख़राबु थी वियो। जेको मेन सोर्स आहे सॼी इकानमी माण्हू जी वही रही। ज़रायत जॾहिं मुतासिर थिए थी, माण्हू जा जेके से माना लाइवलीहुड जा जेके ॿिया सोर्स उहे ख़तमु था थियनि, गुरबत वधे थी, माण्हू जी माइग्रेशन थिए थी। ऐं वरी उन खां पोइ वरी जेको तव्हां ॾिठो त असां वटि सिचुएशन इहा आहे सिंध जे हवाले सां त असां वटि को अहिड़ो मैकेनिज़म न आहे त असीं उन खे कीअं बहितर करियूं। ॿियो ड्रेनेज, सिंध खे 2 वॾनि मेगा प्रोजेक्ट्स तबाह कयो। हिकिड़ो LBOD लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन, ॿियो राइट बैंक आउटफॉल ड्रेन। लेफ्ट बैंक आउटफॉल ड्रेन 12 लख ऐं समथिंग माना 12 लख 80 हज़ार एकड़ जेका ज़मीन हुई उन खे रिक्लेम करण जे लाइ उहा ज़मीन नवाब शाह, सांगण ऐं मीरपुर ख़ास जी रिक्लेम करण लाइ ठाहियो वियो। उन में हिकिड़ियूं नंढियूं सरफेस ड्रेन, पोइ मेन ड्रेन, पोइ वरी स्पाइनल ड्रेन, उन खां स्पाइनल ड्रेन खां पोइ वरी कढण पटे जी आउटफॉल ड्रेन, पहिरीं डोरो पुराणा आउटफॉल ड्रेन जेके DPOD चयो वञे थो, पोइ कढण पटे जी आउटफॉल ड्रेन KPOD, उन खां पोइ उहो पाणी जेको थो हुननि खे समुंड में छॾिणो हो। ऐं उन ड्रेन जेके छा कयो त जुडो ऐं रोशनाबाद वटि जेके सिंध जा 2 वॾा वहिकरा हुआ उन वक़्त में, पुराणा वहिकरा, हिकिड़ो हाकड़े वारो
ॿियो पुराण वारो जेको मिलनि था पंगड़े जे मथां उते उनखे कट कई ऐं जॾहिं उहो डिज़ाइन फॉल्ट थियो त नतीजो थियो त तव्हांजो पाणी जेको थो ऐं हिकिड़ो हिते डिज़ाइन फॉल्ट थियो, ॿियो चोलेरी वियर वारो डिज़ाइन फॉल्ट थियो जंहिंमें मोहतरमा आई हुई विज़िट करे वई हुई ऐं उन जे वापडारनि खे छंड पटी हुई ऐं उन खां पोइ जेका हिननि जी जेका पहिरीं जेका पाणी जेको शाह समुंदो किरे खां इंडिया वारी सरहद में मोकिलियो पियो त पोइ हुननि वरी उन्हनि खे शाह समुंदो ॾांहुं कट कयो टाइडल लिंक जे ज़रिए त पाणी नतीजो इहो थियो त जेके रामसर साइट्स जेके हुयूं डंडूं उहे असांजूं ख़तमु थी वयूं ऐं पाणी जूं टाइट्स बेक कयो ऐं जॾहिं बरसातूं पवनि थियूं पाणी जूं टाइट बेक कनि थियूं त पोइ बदीन मिरपु ख़ासि ऐं ॿियनि इलाइक़नि जा ॻोठ ॿुॾनि था। ॿियो वॾो प्रोजेक्ट जेको असांजो राइट बैंक आउटफॉल ड्रेन हमल खां मथां जेको सो उहो निकिरे थो ऐं मीरो खान ऐं जफराबाद वारो पाणी जेको थो उतां अचे थो ऐं उहो उन जो डिज़ाइन फाइल 2 हंधनि ते आहे। हिकिड़ो किंजर जे मथां जिते दरिया मां गुज़रे थो, ॿियो हिते आमरी जे मथां ऐं टियों जेको थो उतां खां मथां खां नारा कैनाल वटां मेन नारा वैली वटां। त हिकिड़ो उहो प्रोजेक्ट अञा कंप्लीट कोन थियो आहे, उहो अञा ताईं पाणी जेको सो माना उते ई फिरे गिरे पियो। ॿियो हाणे हीउ थियो ज़मीन जो। ॿियो जेको असांजी जेका ज़मीन आहे ऐं उहा लैंड डिग्रेडेशन थिए पई तक़रीबन इंडस डेल्टा जी जेका ज़मीन आहे जेके गवर्नमेंट जा अङ आहिनि 42 लख एकड़ ज़मीन जेका समुंड पाए वियो आहे ऐं छो जो असां वटि डेल्टा जे लाइ पाणी न हुअण जे करे पाणी फिलो न हुअण जे करे ऐं हिन वक़्तु बि नतीजो इहो आहे त पाणी जी सिंध 45% खां मथे शॉर्टेज भोॻे रहियो आहे। हाणे हिकिड़ो ड्रेनेज, ॿियो पाणी, टियों ज़मीन जो ख़राबु थियणु, छो जो बरसाति में ज़मीन बि ख़राबु थिए थी, स्टैंडिंग क्रॉप ख़राबु थिए थो, पाणी बि घणो टाइम पए थो, उनजो ड्रेनेज नथो थिए। उनखां पोइ जेको टियों जेको आहे असांखे क्लाइमेट मेन जेका मौसम आहे, हर अॻे 4 मौसमूं हुयूं सिंध में, रबी जी, ख़रीफ़ जी ऐं बहार जी ऐं किसान जी। ऐं असां वटि बहार त वियो ख़तमु थी, सिर्फ़ु 10-12 ॾींहंनि जो बहार आहे। किसान तव्हांजो उहो बि तक़रीबन 10-12 ॾींहंनि जो। ऐं नतीजो इहो थियो आहे त 2 वॾियूं मौसमूं थियूं आहिनि ऐं उन ई में असांजो जेको सिंध आहे उन जी 1980 में फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन हिकिड़ी क्रॉपिंग ज़ोनिंग कई हुई त कहिड़े ज़ोन में कहिड़ा क्रॉप पोखियो वञनि। हाणे 1980 खां पोइ असीं 1926 में वेठा आहियूं त असां अञा ताईं क्रॉप जी ऐं कहिड़ो क्रॉप किथे पोखिजे उनजी मैपिंग न करे सघिया आहियूं। जिते सारियुनि जी बैन आहे उते सारियूं लॻायूं था, जिते कम डेल्टा क्रॉप जी बैन आहे उते डेल्टा वारा क्रॉप लॻायूं था। जिते हाणे नतीजो इहो आहे त असां वटि जेको थो हिकिड़ो त असांजे लाइ इहो मसइलो थियो आहे त मौसम हर क्रॉप खे सियारे जो क्रॉप या गर्मी जो फसल उन खे ख़ासि जेका जर्मिनेशन थिए थी ॿिज जी उन लाइ ख़ासि टेम्परेचर जी ज़रूरत पवे थी ऐं जॾहिं पचे थो उन लाइ ख़ासि टेम्परेचर जी ज़रूरत पवे थी। जॾहिं उहो टेम्परेचर 40 खां मथे टिपे थो त पोइ असांजो फसल मुतासिर थिए थो। हींअर हीट वेव्स हलनि पियूं, तव्हांजो केलो मुतासिर थी रहियो आहे, अहिड़े नमूने ॿिया क्रॉप मुतासिर थिए था। घणनि जो त माना जेको ओवरऑल तव्हां ॾिठो त असांखे जेको ॿिज जो जेको असां हींअर कणिक कपह पिया लॻायूं उनजो फोटो मुश्किल सां पियो थिए ऐं अहिड़े नमूने सिंधे अंबनि आहिनि, फसल आहिनि, उन ते हाणे हिकिड़ो त मौसम जेकॾहिं सही हूंदी ऐं महिरबानी हूंदी त फसल थींदो। ॿी जेका ॻाल्हि असां वटि आहे ह्यूमन रिसोर्सिस जी ऐं सीड जी। ॿिज जेके आहिनि उन्हनि जी पोज़ीशन इहा त फेक कंपनियूं ठहियूं आहिनि, पंजाब जो ॿिज अचे थो ऐं उनजो फोटो नथो थिए। नतीजो इहो थियो आहे त असां वटि जेका पर एकड़ पैदावार हुई उहा घटि या वधी कोन्हे। प्रोग्रेसिव फार्मर खणे थो जेको तरक़ी याफ़्ता फार्मर आहे, पर जेको ग़रीब फार्मर आहे 5 एकड़ वारो या 12 एकड़ वारो, छो जो पाकिस्तान में 90% जेके फार्मर्स आहिनि स्मॉल फार्मर्स आहिनि त उहे आबादी नथा खणी सघनि, छो जो उन्हनि न टेक्नोलॉजी आहे ऐं न को हुननि वटि वसीला आहिनि। ऐं ॿियो जेको इशू आहे पाणी जो त सिंध जूं जेके 14 मेन केनाल आहिनि, 3 बैराजिस आहिनि ऐं 1400 डिस्ट्रीब्यूटरीज़ आहिनि, शाखूं आहिनि ऐं 40,000 खां मथे वाटर कोर्सिस आहिनि। त हिन वक़्तु बि सिंध सॼी सरापा एतिजाज आहे, पुछड़ में पाणी कोन्हे। ऐं पाण हफ़्तो खनि अॻु में सिजावाला रोपा थो टंगो माइनर ऐं प्लस जेको थो शेरखान शाख ॾिसी आहियां पाणी न आहे। हेॾा ख़ैरपुर वारा दार रड़ियूं पिया कनि, लाड़काणे वारा दार रड़ियूं पिया कनि, दादू वारा दार रड़ियूं पिया कनि, बदीर वारा दार रड़ियूं पिया कनि। मेन पावर जेको असांजो जेको आहे तव्हां ॾिसो पिया त माण्हू जेको आहे उनजी पोज़ीशन इहा आहे त मेल न्यूट्रिशन जे करे उहो एतिरो सगारो न आहे। ऐं टेक्नोलॉजी जेका आहे जेका दुनिया में हिन वक़्तु जेके चाइना, तुर्की, अमेरिका, इसराइल ऐं ॿियनि मुल्कनि वरी टेक्नोलॉजी अडॉप्ट कई आहे, सेंसर सिस्टम, ॿियूं शयूं। घर वेठे तव्हां पंहिंजी ज़मीन खे ॾिसी सघो था, पंहिंजे फसल स्ट्रेस में वञे उनखे ॾिसी सघो था। नतीजो इहो थियो आहे त असां टेक्नोलॉजी जो बहिरान आहे, उन में वॾा इशू आहिनि।
ऐं ॿियो जेको मेन इशू जेको आहे मार्केटिंग सिस्टम जो मक़सदु इहो आहे त जॾहिं फसल तयारु थिए थो उनजी मार्केटिंग थिए न। हिकिड़ो त असांजो इम्पोर्ट थिए, हिकिड़ो एक्सपोर्ट थिए थो, हिकिड़ो लोकल मार्केट में। त नतीजो इहो थियो आहे त लोकल मार्केट में उन जी फसल जी जेका असां माना इंटरनेशनल न हुअण जे करे लोकल मार्केट असांजी वही रही आहे ऐं आबादगार खे उहो सही नमूने पैसा पैदावार जा नथा मिलनि। हाणे पैदावार ते लागत वधी वई आहे ऐं जॾहिं पैदावार ते ख़र्च जेके तेल जा ख़र्च, ॿनी जी खेड़ाई जा ख़र्च, ॿिज जा ख़र्च, बाड़ जा ख़र्च ऐं पेस्टिसाइड जा ख़र्च, उन खां पोइ माण्हुनि जा ख़र्च, टेक्नोलॉजी जा ख़र्च, त हाणे माण्हू जेको थो उहो ॾींहों ॾींहुं गुरबत में जकड़ंदो पियो वञे। हाणे हिन में जेका आख़िरी ॻाल्हि आउं चवंदुसि त 30 खां 40% जेको असां खाऊं था भाॼियूं, उन्हनि जो वेस्ट थिए थो। त आउं सम्झां थो त इहे सभु फैक्टर्स गॾिजी करे हिकिड़ो अहिड़ो माहौल जोड़नि था जंहिं सां सिंधी दराए तबाह थिए थी। अच्छा नसीर साहब, ही असांजो जेको मौजूदा आबपाशी ऐं बंधन ऐं नेकाली जो निज़ाम आहे, उन में कहिड़ा फेल्यूअर ज़ाहिर थिया आहिनि ॿोॾियुनि में, ऐं उन निज़ाम में असां सिंध सूबो ॿियनि सूबनि जी भेट में किथे बीठो आहे? तव्हांजो जेको इहो आहे त भई सिंध में छो मुख़्तलिफ़ आहे, सिंध में छा वधीक आहे, सो 2 या 3 फैक्टर मां क्विकली हिनखे वाइंड अप थो कयां। हिकिड़ो फैक्टर इहो आहे त ॿोॾियुनि जे मामले में, डिज़ास्टर्स जे मामले में या सोकड़ जे मामले में सिंध जो डिसएडवांटेज इहो आहे त असां इंडस रिवर सिस्टम जे पोछड़ में आहियूं, ऐं जेको बि सिस्टम जे पोछड़ में आहे उहो भली कहिड़े बि सिस्टम जे पोछड़ में हुजे उनखे डिसएडवांटेज। जेके ॿोॾियूं ईंदियूं आहिनि उहे सॼो मुल्क लताड़े आख़िर में अची सिंध में पहुचनि। ॾिसो असां जीअं त एंड में वेठा आहियूं, सॼे मुल्क जो पाणी उहो गिलगित जे जबलनि तां लहे, उहो पंजाब जे मैदानी दरियानि मां लहे, उहो कश्मीर मां लहे, उनजो आख़िरी जेको मंज़िल आहे उहा सिंध आहे। तंहिंजे करे उहो सॼो सिंध में पहुचे थो। जॾहिं बि ॿोॾि अचे थी त असां सभिनी खां वधीक परेशान था थियूं। ॿियो असां सां प्रॉब्लम इहो आहे, उहो नेचुरल चैलेंज आहे त सिंध जी जेका नेचुरल टोपोग्राफी आहे उहा हिकिड़ी सही ज़मीन आहे। असांजो जेको फाल आहे, स्लोप आहे कुदरती, उहा 1 मील में सिर्फ़ु 6 इंच आहे। हाणे तव्हां तसवुर कयो त 1 मील में 6 इंच लाहीअ ते त पाणी किथां निकिरे? इहा नेचुरल टोपोग्राफी आहे, तंहिं करे पाणी ट्रैप थो थिए सिंध में। असां हुकूमतुनि खे जेको वणे सो चवंदा रहूं, पर अल्टीमेटली असां इहो असांखे सम्झणो पवंदो त इहो हिकिड़ो नेचुरल बैरियर ऐं नेचुरल चैलेंज बि आहे। थर्डली इहो आहे त असांजे जेतिरा बि नेचुरल वाटरवेज़ जंहिंजी असां ॻाल्हि कई, मोस्ट ऑफ इट उहे हाणे ब्लॉक थी विया। त पाणी जी समत बि ज़मीन जी उते आहे, पाणीअ जे नेकाले जो रस्तो बि बंदि आहे, ऐं सॼे मुल्क जो पाणी उथली ईंदो बि असां वटि। तंहिंजे करे असां हिकिड़ो ट्रैप में थी था वञूं। असां वटि ऑप्शन ई नथो रहे त पाणी निकिरी सघे। इन करे 6-6, 8-8 महीना असां वटि पाणी बीही थो रहे। फ्लैट लैंड आहे। लास्टली अनफॉर्चुनेटली असां वटि गवर्नेंस जा मामला शुरू खां वठी एॾा बदतर आहिनि, ॾींहों ॾींहुं बदतर पिया था थियनि। जेके पाणीअ जे नेकाले जूं तव्हांजूं पंपिंग स्टेशन्स आहिनि, 2022 में हिकिड़े डिस्ट्रिक्ट जे DC मूंखे पर्सनली चयो त 10 पंप लॻल आहे एमरजेंसी में शहर मां पाणी कढण लाइ, उन मां रुॻो 2 फंक्शनल हुया। उनजो त डीज़ल बि खपायो वेंदो आहे। छो त जिते तव्हां अहिड़े क़िस्म जी गवर्नेंस हूंदी, उते तव्हां मूंखे ॿुधायो ही कुदरती आफ़तूं न आहिनि, ही गवर्नेंस जूं आफ़तूं आहिनि, ही हुक्मरानीअ जा तबाहियूं आहिनि। असां आसानी सां हिनखे कुदरती आफ़त, मां लफ़्ज़ कुदरती आफ़त इस्तेमालु कंदो ई न आहियां, मूं घणो अॻु छॾे ॾिनो। आई डोंट कॉल इट नेचुरल डिज़ास्टर, दीज आर ऑल ह्यूमन इंड्यूस्ड डिज़ास्टर। तो सिंध में जेको कुझु थिए थो फंडामेंटली इहो ह्यूमन इंड्यूस्ड डिज़ास्टर आहे, ऐं असांखे इहे जेके 2-3 फैक्टर आहिनि जे करे असां वधीक सफ़र कयूं। थैंक यू। तव्हांजो ज़राअत जे लाइ ज़राअत जूं जेके पॉलिसियूं आहिनि उन्हनि सां रिलेटेड को ज़राअत खाते खे पैगाम ऐं आबादगार ऐं हारियुनि खे पैगाम इन ॿोॾियुनि जे हवाले सां, उनजे कंट्रोल जे हवाले सां? एक्चुअल जेका तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि जेको फूड सिक्योरिटी जो जेको इशू आहे न, उन में फूड सिक्योरिटी जे हवाले सां असां वटि फूड इनसिक्योरिटी जेका थिए थी उनजा फूड सिक्योरिटी जा 4 पिलर आहिनि। हिकिड़ो त असां वटि अवेलेबल माना असां वटि दस्तियाबु केतिरो आहे, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ उनजी जेका एक्सेस रसाई केतिरी आहे माण्हुनि जी, ऐं उन खां पोइ उनजी यूटिलाइज़ेशन ऐं उनजी स्टेबिलिटी, माना उनजो इस्तेमालु ऐं उनजो असां फूड में मुस्तक़िल न आहियूं। त ॾिसंदासीं त असां वटि पर कैपिटा जेका कंज़म्पशन आहे वीट जी, असां घणो कणिक कयूं था, त उहो त पंहिंजी जॻह ते माना असांजी जेका 25-26 करोड़ पॉपुलेशन आहे उन हवाले सां सेट आहियूं। पर फ्यूचर में जेको बम पॉपुलेशन जो आहे इहो मसइला पैदा कंदो। नंबर 1 एग्रीकल्चर पॉलिसी ठहियलु आहे 2017 ऐं 18 में, ऐं अहिड़े नमूने प्रमोशनल जी जेका असां क्लाइमेट चेंज पॉलिसी आहे
वाटर पॉलिसी आहे, वफ़ाक़ी सतह ते बि आहे, प्रांत सूबे सतह ते बि आहे। पर बदकिस्मती सां जेकॾहिं तव्हां हुनखे रिव्यू कंदा त उन में डेटा साइंस जो वॾो प्रॉब्लम आहे। डेटा जेका हिकिड़ो त अपडेट न आहे, ऐं ॿियो जेका डेटा आहे उहा माना कंप्लीट न आहे, नंबर 1। ॿियो, उन पॉलिसी में जेके असांजा इदारा आहिनि उनजो लेक ऑफ कोऑर्डिनेशन मैकेनिज़म आहे। उन में वाटर हुजे, एग्रीकल्चर हुजे, लाइव स्टॉक हुजे, फिशरीज़ हुजे, या जेको मौसमी तब्दीली हुजनि। टियों जेका ॻाल्हि आहे त टेक्नोलॉजी अची वई आहे, जॾहिं रिमोट सेंसिंग ऐं GIS ऐं रिमोट सेंसिंग जी असीं ॻाल्हि था करियूं त उन जी पॉलिसी में का अहिड़ी माना नज़र शइ नथी अचे त दुनिया कीअं अॻिते वधे पई, असां कीअं उनखे जेको थो उन में लॻायूं। छो जो चौथी जेका ॻाल्हि आहे उहे हिकिड़ो त क्रॉप इंश्योरेंस, जॾहिं हीअ ॿोॾूं अचनि थियूं, चौपायो माल आहे, फसल आहे, या जेके असांजा मुतासिर थियनि था, जेके ढोरा डंडू जंहिंमें पाणी आहिनि, माण्हू जा जेके आहिनि मच्छी जा फार्म आहिनि, त उन लाइ को बि अहिड़ो ज़िक्र न आहे, न को माहिगीरनि जे बारे में, न को जेको थो माना लाइव स्टॉक जे बारे में, न को स्मॉल फार्मर्स जे बारे में, त उन्हनि जी क्रॉप इंश्योरेंस कई वञे या न कई वञे। ऐं ॿी जेका ॻाल्हि जेका आहे त असां वटि पॉलिसी सुठी आहे, डॉक्यूमेंट सुठो आहे, पर उनजो इम्प्लीमेंटेशन प्लान ऐं बजट वारा इशू जेके तमामु घणा अहम आहिनि। बजट त असीं उन ते नथा ख़र्च करियूं, जेकर करियूं था त उन में वरी जेको 10% थिए थी, 90% थिए कोन थी। ऐं अहिड़े नमूने एग्रीकल्चर वर्कर्स एक्ट जेके ठहियलु आहे, पर उन एग्रीकल्चर एक्ट वर्कर में उहे जेके एग्रीकल्चर जो जेको मायूं कमु कनि थियूं, या जेको असांजो जेको लैंडलेस फार्मर आहे, बेज़मीन हारी आहे, उनजो को ज़िक्र ई न आहे। जेको सुभाणे हेॾो वॾो डिज़ास्टर अचे थो त उन्हनि माण्हुनि खे कीअं असां सोशल सिक्योरिटी में आणियूं। नादरा में तव्हां ॾिसंदा किथे बि ज़िक्र न आहे त हीअ होम पेड वर्कर आहे, या एग्रीकल्चर वर्कर आहे, या जेको त हीअ माईगीर आहे। त इहे हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॾिसजनि थियूं त जेको जिते ग़रीब अमीर मुल्क ही कार्बन एमिशन्स में वॾो रोल प्ले कनि था, उते वरी ग़रीब मुल्क मुतासिर थियनि था, ऐं वरी ग़रीब मुल्कनि में वरी उहो ग़रीब माण्हू जेको मज़दूर आहे, हारी आहे, लेबर आहे, उहो वधीक मुतासिर थिए थो। तव्हां सम्झां थो त गवर्नमेंट खे खपे त हिकिड़ो स्ट्रेटेजिक प्लान ठाहे ऐं सिंध में हिन क्लाइमेट चेंज जे भरिसां एमरजेंसी लागू करे। ऐं एमरजेंसी जॾहिं लागू कंदी त उन में हू पंहिंजा लॉन्ग टर्म, मीडियम टर्म ऐं शॉर्ट टर्म प्लान ठाहे त जीअं एडाप्टेशन ऐं मिटिगेशन खे असां ॿिन्ही खे खणी हलूं। महिरबानी। ऐं वॾी महिरबानी। मां पंहिंजे पैनलिस्ट जो वॾो शुक्रगुज़ार आहियां, ऐं त उन्हनि कंक्लूसिव वे में इहा शइ असांखे क्लियर कई त हीअ जेके ॿोॾियूं आहिनि, इहा जेका आहे मौसमी जेको हिकिड़ो असां सां इंसाफ़ आहे या बेइंसाफ़ी आहे, उन खां वधीक जेके असांजूं रथाऊं आहिनि, जेके असांजूं मनसूबाबंदियूं आहिनि, उन्हनि जो सबबु घणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।